अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। आशिक अली गमन जी ख़बर शामिल कंदासीं। मनेड़ो लॻ मशहूर रूहानी दरगाह सैयद याकूब शाह लकियारीअ ते सालियानो उर्स मुबारक। मनेड़ो लॻ सात ज़िले नौशरो फ़िरोज़ जे मशहूर ऐं मारूफ़ रूहानी दरगाह सैयद याकूब अली शाह लकियारीअ जे अङण ते हज़रत अली करमुल्ला वजह जी शहादत जे सिलसिले में सैयद सादात शहज़ादन सैयद जावेद हुसैन शाह लकियारी, सैयद यासीन शाह लकियारी, सैयद हसन शाह सूफ़ानी लकियारीअ जे सरपरस्तीअ में उर्स मुबारक थी गुज़रियो। यादि रहे त दरगाह जो पगदार गादी नशीन सैयद नूर मोहम्मद शाह लकियारी अलमारूफ़ साईं नूरानी उमिरि जी सादात हासिल करण लाइ सऊदी अरब में हुजण सबबि उर्स मुबारक में शिरकत न कई ऐं उर्स मुबारक में सैयद एजाज़ शाह राशिदीअ जे फ़र्ज़ंद सैयद सजाद रसूल शाह राशिदी ऐं सैयद सलीम शाह राशिदी समेत सिंध जे कुंड कुर्छ मां कही आयल मुरीदन अक़ीदतमंदनि शिरकत कई। उर्स मुबारक जे मुख्य तक़रीब दरगाह सैयद याकूब अली शाह जे अङण ते रखी वई, जंहिंमें कंपेयरिंग जा फ़र्ज़ मशहूर शाइर मुस्तफ़ा डायरी सरंजाम ॾिना। महफ़िल जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई, जंहिं बाद ग़ुलाम मुर्तज़ा चांडियो क़ादरी ऐं सैयद मीरल शाह नात शरीफ़ पेश कई, जंहिं बाद सूफ़ी राग जी शुरूआत कई वई, जंहिंमें मोहम्मद शरीफ़ ज़रदारी, अब्दुल रऊफ़ मंगसी ऐं फ़क़ीर एजाज़ सोलंगी ऐं ॿियनि सूफ़ी राग ॻाए महफ़िल मचाई। दरगाह सैयद याकूब शाह ते थींदड़ उर्स में हज़ारनि जी तादाद में मुरीदन अक़ीदतमंदनि शिरकत कई। सभिनी आयल मुरीदन अक़ीदतमंदनि में लंगर खाराइण जो बहितरीन इंतज़ाम कयो वियो।